ही ख़ैर सां रमज़ान मुबारक जो ॿियो जुमो आहे। क़ुरान शरीफ़ जी आयत सगोरी अॻे जुमे ते बि मूं तव्हांजे आॾो इहा साॻी तिलावत कई हुई। अॼोके जुमे ते बि उहा साॻी आयत सगोरी मूं अव्हांजे आॾो तिलावत कई आहे। दुआ फरमायो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी शाल उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालू इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, ऐं ईमान वारो अव्हां जे मथां रोज़नि खे फ़र्ज़ कयो वियो आहे। कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ। लअल्लकुम तत्तकून, रोज़ा अव्हां जे मथां इन जे करे फ़र्ज़ कया विया आहिनि त जीअं तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजो। इन मां इहो साबित आहे त रोज़ा अॻियनि उम्मतुनि जे मथां हुया। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू उन्हनि अॻियनि उम्मतुनि वांगुरु असांजे मथां बि रोज़ा फ़र्ज़ फरमाया। ऐं रोज़े जो गर्ज़ ऐं गायत अल्लाह ताला इहो ॿुधायो आहे त रोज़ेदार खे अल्लाह ताला तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाईंदो आहे। हे दरी खोले छॾियो। रोज़े रखण सां मुस्लमान खे परहेज़गारी मिलंदी आहे, तक़वा मिलंदी आहे। रब करीम जल जलालहू अमन वालहू इंसान खे ख़्वाहिशात खां, खाइण पीअण खां ऐं हर बुराईअ खां मना फरमाई आहे। उनजो मक़सदु इहो आहे त जे इंसान जी इस्लाह थिए। अॼुकल्ह ही तरक़ी जो दौरु आहे। डॉक्टर हकीम उहे चवनि था त इंसान खे जेका बि बीमारी थींदी आहे असां पेट मां थींदी आहे। जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ खां रोज़ा फ़र्ज़ न हुजनि हा त हकीम ऐं डॉक्टर पंहिंजे तरफ़ खां मरीज़नि जे लाइ, माण्हुनि जे लाइ पाबंदी लॻाइनि हा त कुझु टाइम तव्हां पाण खे बुखियो रखो, ख़ाली पेट रखो त जीअं तव्हांजी सिहत सलामत रहे। हे हिकिड़ो हिकमत जो ऐं डॉक्टरी उसूल आहे। पर अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जेको हक़ीक़ी हकीम आहे, उन पंहिंजे प्यारे पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खे रवानो कयो, दुनिया जो मुस्लिम बणिजी आयो। उन असांजे वास्ते उहो साॻियो नुस्ख़ो इस्तेमालु फरमायो जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन सां गॾोगॾु असांखे अजुर ऐं सवाब बि अता फरमाए थो पियो। इंसान जे बीमारी जो तहफ़ुज़ उहो पंहिंजी जॻह ते आहे, पर उन सां गॾोगॾु अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे उन सां गॾु अजुर ऐं सवाब बि अता फरमाए थो। उन सवाब खे अल्लाह ताला जे हबीब एतिरो त बयानु कयो आहे, जेकॾहिं असां सारी ज़िंदगी बयानु कंदा रहूं त रमज़ान शरीफ़ जूं फज़ीलतूं, रोज़े जा सवाब, उन जूं फज़ीलतूं खुटण जूं न आहिनि। मां कुझु अॻु में तव्हांखे अर्ज़ु कयो आहे, कुझु अर्ज़ु कंदुसि। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त जन्नत खे अल्लाह ताला दरवाज़ा रखिया आहिनि जिथां जन्नती दाख़िल थींदा। पर उन्हनि दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे बाबुर रैयान, यानी रैयान दरवाज़ो। हबीब अल करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ला यदखुलुहा इल्ला साइमून, उन रैयान दरवाज़े मां सिर्फ़ रोज़ा ता वेंदा। उन दरवाज़े मां ॿिए खे वञण जी इजाज़त कान हूंदी। ॿिया दरवाज़ा ॿियनि जे लाइ हूंदा, पर रैयान जो दरवाज़ो रोज़ेदारनि जे लाइ हूंदो। असहाबनि सां घुरनि पुछो, या रसूल अल्लाह, मिड़ई आहे जन्नत में वञणो, हिन दरवाज़े खां वञो, हिन खां वञो, कंहिं ॿिए खां वञो, जन्नत में वञणो आहे। पोइ जेकॾहिं को कहिड़े बि दरवाज़े खां वियो
त जन्नत में हुनखे मिलंदी ऐं जन्नत में दाख़िल थींदो। पर रैयान दरवाज़ो जेको आहे, रे ये अलफ नून रैयान, उन रैयान दरवाज़े खे अल्लाह ताला रोज़े वारनि जे लाइ मख़सूस कयो आहे। छो? उन में कहिड़ी हिकमत आहे? अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो आहे, हदीस आहे बुखारी शरीफ जे अंदर, सहाबा किराम पुछनि था, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे अल्लाह पाक जो क़यामत में दीदार थींदो? हबीब जी ज़ात फरमाइनि था, अवां जीअं चोॾहीं जो चंड ॾिसंदा हो ऐं चंड ॾिसण खां पोइ तव्हांखे को शक न हूंदो आहे, पक हूंदी आहे त इहो चोॾहीं जो चंड उभिरियो बीठो आहे। क़यामत जे ॾिहाणे अल्लाह जो दीदार इन खां बि वधीक वाज़िह ऐं कुशादो थींदो, खुलो दीदार खुदा जो थींदो। पर कॾहिं थींदो जॾहिं बान्हा जन्नत में दाख़िल थींदा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिसाब किताब वठी फारिग़ थींदो ऐं जन्नत जूं हुनखे नेमतूं मिलंदियूं, खाईंदा पीअंदा मज़ा माणींदा, हर शइ हुनखे मिलंदी। अल्लाह पाक हुनखां बार बार पुछंदो, अञा का नेमत खपेव? अर्ज़ु कंदा, मौला हाणे जन्नत में हर शइ मिली वई आहे, जंहिं शइ जी बि ख़्वाहिश कयूं था उहा मिलंदी वञे थी, वधीक असांखे छा खपे? सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। रमज़ान शरीफ जो महीनो बरकत वारो महीनो आहे। मस्जिद शरीफ पंहिंजी में हूअं ई जमात अल्लाह जे फज़ल सां घणी हूंदी आहे, पर वरी रमज़ान जे करे वधे थी। वरी कुझु हीउ जो कमु ॾिसो था तव्हां त अध में रहियो पियो आहे। कोशिशि त घणी था कयूं, पर जॾहिं पूरो थिए थोरो तव्हां बि तावन कयो न। मथे जॻह पई आहे, हे सॼियूं 3 सिफ़ूं ख़ाली आहिनि। मढ़ा कोन चढ़ंदा, चढ़ंदा नौजवान। नौजवान बि हेठि वेही रहिया हो, मथे नथा चढ़ो। असांजे मुअज़्ज़िन खे बि यादगीरो आहे कोन, मथे चढ़ण मरा नथा चढ़नि। मां डंडो खणां था, नौजवान मथे चाढ़ो थी चवनि, तूं ॿाह खां वठि ॾिसूं कहिड़ो नथो थिए। मथे कुझु मथे चढ़ो त जमायत खे बि जॻह थिए, वज़ू खाने ते बि जॻह। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अज़ीज़ो, हबीब अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अदा भला गोड़ तक नथा चढ़ो, गोड़ त न कयो। सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त जन्नत में दीदार थींदो खुदा जे नेमतुनि मिलण खां बाद में, सभिनि खां आख़िर में। हर नेमत मिली चुकी हूंदी, आख़िर में पंहिंजनि ॿारनि खे ख़ुदा ताला पंहिंजे दीदार सां मुशर्रफ कंदो ऐं उन दीदार खां पोइ का बि बाने जी ख़्वाहिश बाक़ी कान बचंदी। तमाम जो तमाम हुन जूं गोया ख़्वाहिशूं तमन्नाऊं पूरियूं थी चुकियूं हूंदियूं ऐं उहो बानो ईअं चवंदो त मूंखे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात वटां हर नेमत मिली चुकी आहे। हिकिड़ो फ़िरक़ो आहे जेके पाण खे मुस्लमान बि सॾाइनि था, उहे चवंदा आहिनि त अल्लाह जो दीदार थींदो ई कोन, ऐं हो पंहिंजे पर में सचा आहिनि। कोन थींदो माना उन्हनि खे कोन थींदो। असां मुसलमाननि जो अक़ीदो ईमान आहे त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो दीदार थींदो। वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान मजीद में फरमायो आहे त मोमिननि जा चेहरा जमल अल्लाह जो दीदार कंदा त बहकंदा गुलाब जे गुल वांगुरु पिया टिड़ंदा। जी क़ुरान चवे थो त इंसाननि जा मोमिननि जा मुंहं ऐं चेहरा बहकंदा जॾहिं ख़ुदा जो दीदार कंदा। माना दीदार थींदो तॾहिं त बहकंदा न सही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी हज़ारत ताईं दीदार कंदा। हबीब जी ज़ात खां सहाबा पुछो, या रसूल अल्लाह, जन्नत जा दरवाज़ा हल, दरवाज़नि खां जन्नत में वञिणो आहे। अवां फरमायो था ला यदखुलुहा इल्ला साइमून। जन्नत जे दरवाज़े रैयान खां रोज़ेदार वेंदा, ॿिया कोन वेंदा। इन में हिकमत कहिड़ी आहे? हुतां बि जन्नत में वञिबो, हितां बि वञिबो, हुतां बि वञिबो। रैयान दरवाज़ो रुगो रोज़े वारनि जे लाइ छो आहे? नबी पाक फरमाइनि था ॿियनि खे दीदार बाद में थींदो, रैयान दरवाज़े ते रोज़ेदार खे उथंदे ई दियारत ई ख़ुदा जो दीदार थींदो।
उन में वरी इहा खूबी रखियल आहे जो रोज़े रखण वारो मानो शख़्स जेको हूंदो जॾहिं बि जन्नत में दाख़िल थींदो त रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे जन्नत में दाख़िल थियण सां जन्नत जे दरवाज़े ते दीदार कराईंदो। इन मां अंदाज़ो लगा त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात रोज़े रखण वारे खे केतिरो अजुर ऐं सवाब ऐं नेमत नसीब फरमाई आहे। ॿी प्यारी हदीस पाक आहे जंहिंमें मुंहिंजे प्यारे आका ऐं मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब अल करीम अल्लाह जे फरमान खे नकुल फरमायो आहे अस्सौमु ली व अना अजज़ी बिहा। वरी ॿिया लफ़्ज़ हल अना उजाज़ी बिहा। बई अल्लाह पाक जा फरमान हल, बई लफ्ज़ रब्बुल आलमीन जा हल। बिन्हीअ जो मफ़हूम जुदा जुदा है, बिन्हीअ जी माना अल्लाह ताला जे फरमान मुताबिक मुख़्तलिफ़ आहे। पहिरीं माना तोखे ॿुधायां पोइ ॿी माना ॿुधायां। हबीब फरमाइनि था, रब चवंदो आहे अस्सौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। कंहिंजे लाइ? नमाज़ कंहिंजे लाइ? हज तो रुगो रोज़ो अलाह जे लाइ छो? जॾहिं त हर इबादत बानू अल्लाह लाइ कंदो आहे। नमाज़, हज, ज़कात, ख़ैरात, जेका बि नेकी चङाई आहे उहा सभु अल्लाह जे लाइ आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। इन में हिकमत इहा आहे, अवां अलहमदुलिल्लाह जुमो पढ़ण आया आहियो, मस्जिद शरीफ़ में वेठा आहियो, पर मूंखे पक त कान्हे तव्हां मां कहिड़ा रोज़ेदार आहिनि, कहिड़ा बेरोज़ा आहिनि। हुस्न ज़न हूंदो यार ठीकु आहे, निमाज़ी हल आया हल सो रोज़े सां हूंदा, बेरोज़ा कोन हूंदा। इहो हुस्न ज़न आहे, लेकिन पक कान्हे। अव्हां खे बि पक कान्हे त असांजे पेशमाम खे रोज़ो आहे अलाए कोन्हे। खणी चवंदो हाणे मौली साहिब हाणे ज़रूरु रोज़ो हूंदुसि, पर पक न आहे। निमाज़ पढ़ण सां ॾिसबो त हे निमाज़ थो पढ़े। हज ते संभरियो, अदा हाजी साहब आहे, भला जे हाजी साहब खणी